5 ॾींहं अॻु शाह लतीफ़ मां पुरअसरार नमूने अगवा थी वियल पोरियत मोहम्मद जुमन मंगी बाज़ियाब न थी सघियो आहे। वारसनि शाह लतीफ़ थाणे अॻियां एहतिजाज कयो आहे। अचो त सांदनि ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो मुमताज़ अली मंगी आहे। मां वठल शहर खुड़ा में आहियां। मुंहिंजो भाउ जेको आहे मोहम्मद जुमन जे कराची में मज़दूरी कंदो आहे कंहिं कंपनी में। ॿुधो 5-6 ॾींहं थिया जेको अॼु ताईं असांखे का ख़बर न आहे। को ॻोल्हे बीठा आहियूं, लभे कोन थो। शायदि को अगवा करियो आहे या कंहिं मारे छॾियो आहे। असांजी महिरबानी करे असांजे भाउ असांजे भाउ खे 5-6 ॾींहं थी विया आहिनि। अंगार जे ॾींहं खां वठी असांखे का ख़बर न। जॾहिं असांजे फ़ोन आई कंपनी जी तरफ़ ॾां त तव्हांजो भाउ गुम थी वियो अचे नथो। असां चयोसीं असांजे भाउ ड्यूटी ते, पोइ असांखे ख़बर पइजी असां पाण हिते आयासीं, पुछा कईसीं, कंपनी वियासीं, पंहिंजा बच्चा पालींदो। पोइ असांजे भाउ खां असां पुछियोसीं, मिले त असां पुछो नी। जॾहिं असां पुछा कईसीं उतो त चवनि था तव्हांजो भाउ नथो अचे। असां दर ते वियासीं, भाभी अटे असांजे सां मिली न, असां सां रवियो सही न हलियो। जुमन हिते कराची फैक्ट्री में मज़दूरी कंदो हुयो, जेको रोज़ी करे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो हुयो। ठीकु, उनजो घरवारीअ सां, उनजी घरवारी जो उन सां रोज़ जहिड़ो जटो हूंदो हो। अगरि उनजी घर में जी भेण वॾी घर में ईंदी त बि उहा उनजी घरवारी उन सां किरोत फछरी कंदी हुई। ऐं उनजो चाचो जेको घरवारी जो अज़ीज़ लाइ कलोड़ो, उहो बि उनजी मोहम्मद जुमन सां फछरी कंदो हो। 2-3 चकर अज़ीज़ लाइ कलोड़े ऐं उनजी घरवारी मोहम्मद जुमन सां मार कुट कई आहे। असां सां राब्तो बि ख़तमु थी वियो आहे ऐं गुमशुम थी वियो आहे। ख़ुदा तो ॼाणे अगवा थी वियो आहे या कंहिं मारे छॾियो आहे। असांजो जेको शक आहे उनजी घरवारी ऐं उनजे चाचे अज़ीज़ लाइ ते। अब असांजो मुतालबो आहे, असांजो भाउ हिते ड्यूटीअ में रहंदो हो, सो उहो गुम थी वियो आहे अंगारे खां वठी। सो अॼु ताईं असां ॻोल्हे बीठा आहियूं, लभे नथो। 5 ॾींहं अॻु पुरअसरार नमूने अगवा थी वियल मोहम्मद जुमन मंगी जे वारसनि शाह लतीफ़ थाणे अॻियां एहतिजाज कंदे मुतालबो कयो आहे त भाउ जी बाज़ियाबीअ खे यकीनी बणायो वञे। उन मौक़े ते शाह लतीफ़ पुलिस जो चवणु आहे त फौरी तौर ते मोहम्मद जुमन जी बाज़ियाबे खे यकीनी बणाइण लाइ किरदारु अदा कयो वेंदो। कैमरामैन मंज़ूर नूनार सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, मलीर, कराची।